अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वाक़ई भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ईरान मथां शिदत हमलनि जी धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान खे वॾी शिदत सां निशानो बणाईंदासीं। अमेरिका ऐं इसराइल गॾिजी हमला कंदा। पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त हमला अॼु या सुभाणे कंहिं बि वक़्तु शुरू थी वेंदा। हमलनि जो मक़सदु ईरान खे सरेंडर करण ते मजबूर करणु आहे। अमेरिका रुॻो कामयाबी चाहे थो। ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल सां जंग ईरान खटे चुको। दुनिया खे ईरान जी कामयाबी खे तस्लीम करणो पवंदो। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त ईरान खे वधीक मज़बूत बणाइण लाइ क़ौमी इतिहाद जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ईरान खे मज़बूत करणो आहे त हर ईरानी, हर ख़ानदान ऐं पूरे मुआशरे खे मज़बूत करणो पवंदो। सिंध में अॼु खां 3 अगस्त ताईं तेज़ बरसातुनि जी अॻकथी मौसमियात खाते अरबन फ्लड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। कराची में अॼु शाम तूफ़ान ऐं गजगोड़ सां तेज़ बसकारे जो इम्कान। हैदराबाद, सखर, बेनज़ीराबाद, खैरपुर ऐं सांगड़ में अरबन फ्लड जो ख़दशो। मिठी, मीरपुर ख़ास, टंडोला, ठट्टो ऐं बदीन में बि शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर। लाड़काणो, शिकारपुर, घोटकी, दादू, नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बसकारे जो इम्कान। लाड़काणे वेझो अफ़सोसनाक वाक़ियो, 2 भाइरनि समेत 3 ॿार खॾ में ॿुॾी फौत। कोठ पीर झांगारा में मासूम ॿार पेर तिरकण सबबि पाणीअ सां भरियल खॾ में किरी पिया। अस्पताल पहुचण खां अॻु मासूमनि जे साह जी तंद टुटी पई। वारसनि में कोहराम बरपा। फौती ॿारनि में 3 वरहनि जो रिज़वान, संदसि भाउ 6 सालनि जो सईद अहमद ऐं 5 वरहनि जो हसीब कल्होड़ो शामिल। वारसनि मूजिबि हू रोम्बे ते वियल हुआ। ॿार खेनि मानी ॾेई वापसि वञी रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो। वर्कशॉप वेझो जवाबदार पंहिंजी घरवारी खे कार इल्ज़ाम हेठि कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। मंगली थाणे जे हद चक 81 में 27 वरहनि जी समीना झंझ क़तल। इतला ते पुलिस पहुची मक़तूला औरत जो लाश तहवील में वरितो। पंजाब जे खानपुर कटोरा वासण समीना जी 2 साल अॻु अरबाब झंझ सां शादी थी हुई। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार घर भरिसां बनीअ में पंहिंजी घरवारी खे कुहाड़ियूं हणी क़तल कयो। वाक़ियो गैरत जे नाले में पेश आयो आहे। वधीक जांच जारी।